रहमान जैसे तो आप जर्नलिस्ट हैं, आपसे तो कोई चीज़ ढकी छुपी नहीं है। लास्ट टाइम रमज़ान मुबारक जो ईद थी, उसमें मैंने अपनी बिरादरी के जो मोअज़्ज़िन थे सफ़ेद रीश से, उनके मान में डिनर रखा था, ईद मिलन पार्टी रखी थी। फिर ये बड़ी ईद आई तो उस हवाले से हमने कहा कि अपने नौजवानों के लिए ईद मिलन पार्टी रखें, क्योंकि हमारी यहाँ पे बिरादरी अल्हम्दुलिल्लाह बहुत ज़्यादा है जेकाबाद सिटी में। कमो बेश 35 से 40 गाँव हैं हमारे, 15,000 से प्लस हमारे वोट है हमारे जेकाबाद में। सिटी में हमारी अक्सरियत है, बल्कि पूरे ज़िले में। सो उस हवाले से हमारी बिरादरी के साथ कोई भी कॉपरेट किसी किस्म का नहीं किया जा रहा। सो उस हवाले से बिरादरी को साथ एक प्रोग्राम रखा है ताकि इनमें अवेयरनेस आए, अपने हक़ के लिए लड़ें, अपने हक़ के लिए आवाज़ उठाएं। सो उस हवाले से आज प्रोग्राम रखा गया। मुस्तक को वोट कास्ट करेंगे, किसकी सपोर्ट करेंगे? देखें, ये तो मौजूदा हमारी गैर सियासी है, लेकिन ये मैं एलानिया कहता हूँ कि मेरा लीडर मेरा फ़ख्र हाजी शेर मोहम्मद ख़ान वग़ैरह साहब, और मैं अपनी बिरादरी को भी इस के लिए मोटिवेट कर रहा हूँ और रिक्वेस्ट भी कर रहा हूँ कि हमारे हकीकी लीडर हाजी शेर मोहम्मद वग़ैरह साहब हैं। और असेंबली के लिए अभी फाइनलाइज नहीं किया है, तो वक्त आएगा तो उस चीज़ को देखेंगे। बाकी PS1 के हवाले से हमारे हाजी साहब हैं, वो तो हैं ही हैं, और इंशाल्लाह नेक्स्ट MPA भी हैं। बाकी मज़ीद जो हैं उनके लिए मशावरत चल रही है, इंशाल्लाह बेहतर होगा। सबसे पहली बात तो ये है कि जो भी यहाँ पे टालानी बरादरी बैठी हुई है, इसकी हम तहे दिल से शुक्रगुजार हैं कि इन्होंने हमें इज़्ज़त दी और हमें एक मौका दिया कि हम इनको एक प्लेटफार्म पे लेके आ सकें। ठीक है, सबसे पहले तो मैं अपनी टालानी बरादरी की बहुत ज़्यादा शुक्रगुजार हूँ। और दूसरी बात ये है कि हम इस वक्त जो है हमारा माइंड, हमारा इस वक्त जो ज़हन जो है वो हाजी शेर मोहम्मद वग़ैरह की तरफ ज़्यादा है। ठीक है, तो देखते हैं अल्लाह मालिक है क्या होता है आगे इंशाल्लाह। ये जो टालानी बरादरी यहाँ पे इकट्ठा हुई है, इसके जो मीर मोहसिन साहब के मेहरबानी से यहाँ जो इत्तेहाद होने की ज़रूरत है। मीर साहब ने जो ये टालानी बरादरी यहाँ पे गुरा यहाँ मंगाए हैं, इसके लिए जो मीर साहब कहेंगे वो उनके साथ हैं। अल्लाह की मेहरबानी से मोहसिन नियाल खान ने आज टालानी बरादरी की एक गुफ्तगू मीटिंग पैर की ईद मिलन पार्टी के हिसाब से अल्हम्दुलिल्लाह आज हम आए हैं। सर गिनने में इंसाफ से तो वोट हमारे 15,000 है, नौजवान के हिसाब से 15,000 वोट दर्ज होते हैं। लेकिन आज हम खुद आए हैं, देखें हमें इतना पता नहीं था कि हमारा माशाल्लाह टालानी बरादरी के नौजवान तबके इतने हैं। अल्हम्दुलिल्लाह आज हमने देखा है, बहुत हमारा दिल खुश हो गया है। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह इनको जस और इनको शाबाश से मीर मोहसिन नियाल खान को, इनको अल्हम्दुलिल्लाह आगे भी हमारे नौजवान छोटे भाई हैं, सब दोस्त हैं हमारे, इंशाल्लाह आगे इन सिलसिले को आगे बढ़ाएंगे। अल्लाह की मेहरबानी से हम जैसे बड़ों की मशवरे होगा उसके साथ जिसको वोट देना होगा। और उनको भी सर, उनको भी ये देखना चाहिए कि अल्हम्दुलिल्लाह हम जैकमाबाद में टालानी बरादरी इधर रहते हैं और हमारा कोई इतना सपोर्ट नहीं था, हर मौके में हमारे बंदे हैं। ठीक है ना सर, इस हिसाब से उनको भी उनके ये पता चले कि अल्लाह की मेहरबानी को एकजहती और वदी है। इनके हिसाब से अल्लाह को नियाल खान टालानी को, मोहसिन नियाल खान के टालानी को, इसको दिल की गहराई से शुक्र अदा करते हैं और अल्लाह की मेहरबानी से। और इस सिलसिले को इंशाल्लाह आइंदा बढ़ाएंगे। हम इनके साथ हैं, जो हमारे बड़े कहेंगे इंशाल्लाह हम उनके साथ रहेंगे। और नौजवान टालानी बिरादरी जो भी हैं, जैसे भी इंशाल्लाह बड़े हमारे जिस अंदाज से जहाँ भी बोलेंगे हम उनके साथ खड़े रहेंगे। जिस मसले मसाइल में जैसे भी बोलेंगे उनके साथ हैं। अल्लाह का और शुक्रिया सर। साईं पंहिंजो के सभु शइ जी तव्हांजी नज़र आहे त असांजे जेकाबाद में कमो बेश 40 ॻोठ आहिनि टालानी बिरादरी जा, ऐं जेकाबाद सिटी में तमामु घणो वोट आहे। मिलाए सिलाए तक़रीबन 15,000 खां 20,000 वोट आहे असांजे जेकाबाद में। उनजे बावजूदि असांखे नज़रअंदाज़ कयो थो वञे, तरक़ियाती कम, बुनियादी सहूलियतूं, का शइ बि असांखे नथी मिले। सो उन हवाले सां बिरादरी खे अवेयरनेस ॾियूं था त बाबा गॾु थियो, इत्तेहाद कयो, इतफ़ाक़ कयो, उनमें कामयाबी आहे। पंहिंजा हक़ वठूं, पंहिंजा जेके असांजी ज़रूरत शयूं, बुनियादी सहूलियतूं आहिनि, असां पंहिंजा वठूं। असांखे एॾो वोट कयूं था, वोट जो हैसियत रखूं था। सो उन हवाले से बिरादरी खे गॾु कयो आहे, ईद मिलन पार्टी रखीसीं। इंशाल्लाह इन जो रिज़ल्ट जीअं तव्हां जर्नलिस्ट और शइ तव्हांजी नज़र आहे, ऐं इंशाल्लाह इन जो रिज़ल्ट बि तव्हांखे ज़रूरु टालानी बिरादर तरफ़ नेक्स्ट में मिलंदो। साईं, हे गैर सियासी प्रोग्राम रखी आहे नौजवान बिरादरी जी, पर ॻाल्हि इहा आहे त मां PS1 ते हाजी शेर मोहम्मद वग़ैरह जी सपोर्ट कयां थो, ऐं पंहिंजे बिरादरी जे मोअज़्ज़िज़नि ऐं नौजवाननि खे बि मुंहिंजी तरफ़ां इहा रिक्वेस्ट आहे त हाजी साहब हिकु हक़ीक़ी लीडर आहे। हू सियासतदान आहे, लीडर आहे, हक़ीक़ी लीडर आहे, जेको ग़रीब ग़ुरब अमीर हर माण्हू जी ख़िदमत करे थो, ऐं उनखे ऐवान ते पुॼायूं। ऐं नेक्स्ट इंशाल्लाह जेकॾहिं हू ऐवान में वेंदो, मज़ीद असांजा कमकार थींदा, असांजे बच्चनि जो, असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल आहे। पंहिंजी टालानी बरादरी खे तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां, जंहिं असांखे मान ॾिनो, असांखे इज़त ॾिननि, जंहिं हिकिड़ो प्लेटफार्म ठाहिण ते असां सां इतफ़ाक़ थिया ऐं असां सां गॾिजाणी कयनि। इन खां सभ खां पहिरियों त मां पंहिंजी टालानी बरादरी जी बेइंतहा शुक्रगुज़ार आहियां। ॿी ॻाल्हि त इहा आहे त असांजा बिरादर सन, जीअं असांजी टालानी बरादरी आहे, उहा बि असांजा भाइर आहिनि। असांजो वॾो भाउ आहे बाबे रसूल बख़्श, उनजो बि वॾो शुक्रगुज़ार आहियूं। उनजो असांजे मथां शफ़क़त जो हथु आहे। असांजे मोहसिन टालानी साहब, उनजी वॾी महिरबानी आहे, उनजो शुक्रगुज़ार आहियूं।
उन्हनि इन शइ में तमामु ॾींहुं राति हिकु कयो पंहिंजी बिरादरी खे गॾु करण में ऐं हिननि खे सम्झाइण में, हिननि खे हिकु जो करण में इन वॾी किरदारु मोहसिन खान टालाणी जो आहे। जेके बुनियादी मसइला आहिनि जेकबा जे अंदरि असांजी वॾी पॉपुलेशन आहे उहे हल कोन था थियनि ऐं इंशाअल्लाह ताला क़ौम जे तक़रीबन सभिनी मोज़िज़ीन सां गॾोगॾु टालाणी बिरादरी जे नौजवाननि बि मीर मोहसिन निहाल खान टालाणी ते एतमाद कंदे बाक़ाइदा उनखे पंहिंजो वॾो तस्लीम कयो आहे। इंशाअल्लाह असांजो अॻ में बि वॾो इहो ई हुयो। इंशाअल्लाह उनजी क़यादत सां ई जेके मुशावरती फ़ैसिला थींदा अॻिते हली करे ज़ाहिर आहे उन हवाले सां असांखे जेके असांजे राइट्स आहिनि बिरादरी जे हवाले सां उहे असांखे मिलणु घुरिजनि। हीअ असांजो गॾिजाणी पंहिंजे क़ौम जे मसइलनि जे हल जे लाइ आहे। असां इन जे करे मोहसिन खान सॼे क़ौम जे नौजवाननि खे काल कयो आहे। सो हर दौर में असांजे मसइलनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। इन जे लाइ असां नौजवाननि खे पंहिंजे मसइलनि जे हल जे लाइ इहो अवेयरनेस पैदा कयूं था त पाण में राब्ते में रहनि, पंहिंजे जाइज़ मसइलनि जे लाइ हिकु थियनि त जीअं उन ई मसइलनि जो हल मुमकिन थी सघे। जी हाँ, मक़सदु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मक़सदु इहो आहे मीर मोहसिन खान जेको इहो प्रोग्राम रखियो आहे माना एकू जे हिसाब सां एताद करण जे हिसाब सां ऐं उन सां जेको हे बिरादरी सॼो आयो आहे। इंशाअल्लाह असां मीर साईं सां गॾु बिरादरी जे लेवल ते ऐं हर वक़्तु जेको आहे त मीर जीअं चवंदो असां उहो ई कंदासीं। हे हिकु मुश्त थियण जी ज़रूरत आहे ऐं जेको सभिनी बिरादरी वारनि खे मां अर्ज़ु कंदुमि त हिकु थियण जी ज़रूरत आहे। जीअं मीर साईं चवंदो असां उहो ई कंदासीं। न थिए सो दोस्तो मुंहिंजो तव्हांखे इहो अर्ज़ु आहे त पाण में ॿधी जो सो दोस्तो मां तमामु दोस्तनि कढणु सवलो हूंदो आहे पर कमु करणु ॾुखियो हूंदो आहे। सो तमामु थी पंहिंजो क़ीमती वक़्तु बि सीड़ायो आहे। कंहिं टाइम खां कंहिं बि कढी विया क़ौम जे नाले ते पर कोन कया आहिनि। सो इंशाअल्लाह तव्हां मसइला रहिजी विया आहिनि या को माण्हू कंहिं तक सो इहे मां पंहिंजी वॾी महिरबानी मोहतरम ग़ुलाम साहिब टालाणी बदी में ताक़त आहे। हाणे मां दावत ख़िताब मोहतरम एजाज हुसैन टालाणी साहब एजाज टालाणी सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश या खुद चंग वाबस्तगी रखना तमाम पार्टियां जज्बाती नो भी सब्र शिकारा करे बजाय कदू भी कसे शर्मिंदगी हो जाश मन मारनो कसी का शर्मिंदगी भी हम ही तमाम मन मार खबने मार शुमगा कसे मांगा में मार मयारे तरमे नोदत बा मार जो कोई दावत है तो मार एक कर में तो में ब्याह और ट्रॉप कत सही हमें को मजा है तो